कंडियारो भरिसां गुज़िरियल ॾींहुं लुंडो मोरीअ वटि हथियारबंदनि सां क़तलु थी वियल इरशाद डायरी ऐं रसूल बख़्श डायरी वारे क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो आहे। मक़तूल रसूल बख़्श डायरी जे पुट बिलाल डायरी जे फ़रियाद ते कंडियारो थाणे ते 13 सुञातल ऐं 2 अणसुञातल जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। वॾा वाक़े बैदि एसएसपी नौशरो फिरोज़ मुकमल तौर तहरीक में आहे। एसएसपी पारां जाइवादात जो पिणु मुआइनो कयो वियो आहे। एसएसपी नौशरो फिरोज़ जो चवणु आहे त वाक़े बैदि पुलिस मुकमल तौर तहरीक में आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी खे यकीनी बणायो वेंदो। ॿिए पासे वाक़े बैदि कंडियारो थाणे जी पुलिस समेत नौशरो फिरोज़ ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस पारां जवाबदारनि जे ॻोठ खे कड़ो चाढ़ियो वियो आहे ऐं ॻोठ में पुलिस पिकटूं पिणु क़ाइमु कयूं वियूं आहिनि। वॾा वाक़े बैदि कंडियारो पुलिस पिणु मुकमल तौर तहरीक में आहे। एस जो कंडियारो इमदाद जागीराणी जो चवणु आहे त एसएसपी नौशरो फिरोज़ मीरू अलखोसो जे हिदायतुनि ते जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस छापा हणी रही आहे ऐं इलाइक़े में नाकाबंदी कई वई आहे, जॾहिं त जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ सर्च ऑपरेशन पिणु कयो पियो वञे। एसएचओ जी दावा आहे त जवाबदारनि जी गिरफ़्तारी यकीनी बणाई वेंदी। कैमरामैन ज़ुबैर आबादी सां गॾु इल्ताफ़ सोलंकी, कोशिश डिजिटल, कंडियारो।